ब्रेकिंग न्यूज़ आहे। बलोचिस्तान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात तबाही मचाए छॾी आहे। पीडीएम तरफ़ां जारी कयल अंग अखरनि मूजिब बरसातुनि सबब मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 13 ॿारनि समेत 29 ॼणा फौत, 15 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। बरसातुनि में 1,09,903 माण्हू मुतासिर थिया। 866 घर मुकम्मल तौर तबाह थी चुका। 13,986 घरनि खे जुज़वी नुक़सान पहुतो। 58,799 एकड़नि ते बीठल फसलुनि खे बि नुक़सान पहुतो। अहम ख़बर आहे अमां सां शेयर कर रहे हैं। बलूचिस्तान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात तबाही मचाए छॾी। पीडीएम तरफ़ां जारी कयल अंग अखरनि मूजिब बरसातुनि सबब मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 13 ॿारनि समेत 29 ॼणा फौत, 15 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। बरसातुनि में 1,09,903 माण्हू मुतासिर थिया। 866 घर मुकम्मल तौर तबाह थी चुका। बलोचिस्तान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात तबाही मचाए छॾी आहे। पीडीएम तरफ़ां जारी कयल अंगनि अखरनि मूजिब बरसातुनि सबब मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 13 ॿारनि समेत 29 ॼणा फौत, 15 खां वधीक ज़ख़्मी थिया आहिनि। बरसातुनि में 1,09,903 माण्हू मुतासिर थिया। 866 घर मुकम्मल तौर तबाह थी चुका आहिनि। 13,986 घरनि खे जुज़वी नुक़सान पहुतो आहे। 58,799 एकड़नि ते बीठल फसलुनि खे बि नुक़सान पहुतो आहे। बलोचिस्तान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात तबाही मचाए छॾी आहे। पीडीएम तरफ़ां जारी कयल अंगनि अखरनि मूजिब बरसातुनि सबब मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 13 ॿारनि समेत 29 ॼणा फौत, 15 खां वधीक ज़ख़्मी थिया आहिनि।